वारे तालके जा IBA पास उस्तादनि खे ऑफर ऑर्डरनि खां महरूम कयो पियो वञे। अॼु चोथे ॾींहुं बि एतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। IBA टेस्ट पास प्राइमरी उस्तादनि मौलवी हिम्मत अली चांडियो, सजाद अली सुमरो, उस्मान चन, इरशाद अली शाबरानी, खादिम हुसैन तुन्यो, कामरान हसन अली मुखैरी, इरफान मुगैरी, मोहम्मद तलहा, नूर हुसैन पितूजो, एजाज तुन्यो तरफ़ां हथनि में प्ले कार्ड खणी ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ चौथे ॾींहुं बि एतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। हुननि दाहींदे चयो त ॿारहें तालके जे मुख़्तलिफ़ स्कूल्स अंदरि केतिरियूं ई वैकेंसीज़ हुजण बावजूदि बि अख़्तियारियुनि पारां IBA पास उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾियण लाइ मुख़्तलिफ़ बहाना कया पिया वञनि। हुननि सिंध सरकार ज़िले तालीम खाते जे आला अख़्तियारनि ऐं लाड़काणे डिवीज़न जे डायरेक्टर खे अपील कंदे चयो त IBA पास उम्मीदवारनि खे जल्द ऑफर ऑर्डर ॾेई बेचैनी ख़तमु कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।